हे केरा वरी साईं संजू जो वॾो भाउ आहे। हे भी बर्फ फटण तो ये न साईं इहो रन मुरीद आहे, माई मोचड़ा हणंदी अथसि बताल थी वेंदो आहे। हाणे ॾिसजांइ वरी मोटी वेंदई। असां छा कंदासीं हथियारनि खे प्यारा, असांजो त हलण ऐं खिलण ई मुनाफ़िकनि जे लाइ मौत आहे। मौला सू बिजा बिजा गैरती पुट साईं। गैरती पुट बीपी जो मरीज आहे, सिंधी सादा माण्हू हूंदा आहिनि, अहिड़नि खे गैरती पुट चवंदा आहिनि। ॿार जेके अस्पताल जे कमरे में बंदि पियो हुजे वरी गैरती पुट। बंद करे रे साईं बठे जो मजूरा छॾे। मठे वारा तो दिमाग जा हंडरा खराब छो तो करे। साईं दिमाग में आंड्रा काढी। तू चुप करे रे लूसी, वीडियो खराब न कर। हो जिए मुँह जो ओ यार मुश्की, वो जिए मुँह जो तोखे ना है सीधा वो मुश्की वीडियो थी ठाए, तू दिल में खुश न थी। साईं चेस मुखे भी सेखारे। अदा इनके भी सिखार या हुनर पाण वारो न सेखार देंस। पुटारे हितो ही ना गिलास दूर ते छापे छॾियाई। एक त पाण खराब हो, असांजा मुरीद भी खराब कयो। चिबा ए बी सी डी छा थियो साईं? मौला सो कोई पाण के भी पढ़ाया न, अज मां मास्टर हो जा। खैर आहे साईं, अज भी तू घट ना है। तू न मुड़ दे। सारंग शरे वर चढ़ियो आ पियो करे। छा तो जेड़े साईं सारंग जे वर चढ़ियो उन आ कयो थस। उथड़े लूसी दांगी सा मोकारो कराए, बुढ़ी नथो मरे इया बुधाए थो। साईं छडेस छडास के लूसी के एक सिंधी बाप है, मेहनत सां अॻिते वधे तो लूसी का बर्दाश्त नथो थे। हिन जड़े बपेशियन जे करे सिंधी टैलेंट अॻिते वधे नथो। मां सरियाम चवां थो त मां शिकारपुर जो दादा आहियां। चांडिया साहब घटाऊं भी कोना, टिकटॉक ते सभिनी के टांडा ॾेई छॾियम। साईं तव्हांखे भी कोन बख्शियईं। मुंह ते तन चेस बस मां न भरदम। अड़े एडे ओए छा थियो तस? अड़े चाचे के छो परेशान कयो तस? साईं वतन कार जो किस्त आयो थस, उनजे खुशी में वेचारो चरियो थी पियो आहे। जानू तेरे कोल कौन आयो आहे? इनके भी जानू आए? हाँ साईं टे थस। असा के तो बुढ़ी मरण खपे। साईं हाँ उन लाए असांजो दौर भी अचे ही थो। झूठ अचे तो, एडा डुब थी वियो आहियां, हिक भी कोने। साईं कीअं आहे? सुठी आ पर महंगी आ। मतलब साईं? आईफोन जो सेट आ 3 लाख जो, असां वटि पैकेज जा पैसा कोन्हन। मौला सा साईं तू तो छड़ो ही मरने। सीधा करे पॉजिटिव भी सोच तो कर। मां मोबाइल आया छो तो खिलेड़े बुधाए तो या? साईं हाणे मां भी गोरो थींदमि, ॿीहर सीधो न चवंदे। गोरो थींदे? 10 रुपए क्रीम सां तू गोरो थींदे? दांगी ते अच्छो अटो मलण सां भला दांगी अच्छो थींदो आ? मोटा रे चिबा वञी के रेवड़ी न कोल खा। क्लियर केर आड़े यो? सही दलाल साईं ॾिसे तो ॾिण दाया ना चुप या नहीं था। तो कदो का एक भाषा मां को तन है केर आड़े यो? सही दलारा केर आड़े यो? साईं यो दलारा बात में चातो करे? साईं ॾिसेस तो ॿेड़ंदा या न? खसाई अड़े धनार न। हा साईं इहो कुरान पाणा पटे से इन करे मोचड़ा असां था खाऊं। हेलो कंट्रोल टावर, दिस इज फ्लाइट 365। हमें एक प्रॉब्लम है। वरी केड़ी मौत आई थी बुधाए? कुछ नहीं। अरे गुत लगी बुधाए भी नहीं, रहने दीजिए। सलाह चा करे बुधाए। कुछ नहीं, आई एम फाइन। आप नहीं समझ सकते। अब भो तुझे करे बस ब्या रोल भी भरी वेंदा। हाँ, मेरी तो कोई परवाह है ही नहीं, उन 200 पैसेंजर्स की परवाह है। मैंने नहीं करनी है बात। वठड़े छोरा रिजाइना न कंदम बीर माईन सा नौकरी। ये चाची सा केरा अड़े? साईं उहा नंढी भेण थसी जेका तव्हांखे चंदे जी पैसनि ते ॾे पई। अब भोल इन लाइ मां मना कयुम, चेस मुर्शिद राज़ी आ। हाणे त ॿिए कंहिंखे ॾेई छॾे। इहो केरा अड़े? साईं इहो खैरपुर जो बदमाश आहे। हे बदमाश आ? हा साईं 17 खून कया अथसि। हिन कयान? न साईं हिन खे ॾिसी मरी आहे। हा पो सही आ। इन वेचारे केड़ो सूरा हर वीडियो में बरड़ाट तस।
साईं हवड़ में सूरस डॉक्टर मिर्चू वटि हुयो उन पितो ई कढी छॾियसि। डॉक्टर मुंहिंजो जानवरनि वारो जी साईं। अबो इहो डॉक्टर थोड़ी आई त कसाई आहे।